मैडम सौरभ थेबो साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वदा। मां मुख्तियार अब्बासी तो ॻाल्हायां हैदराबाद खां। जी जी बिल्कुल। मैडम कीअं आहियो? ख़ुशि आहियो? महिरबानी। तबियत कीअं आहे तव्हांजी? ठीकु आहे। अॼु मूं पंहिंजो पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जो जेको आहे सो वेबसाइट हुई, पेज हुयो, उन ते तव्हां PM साहब सां, शहबाज शरीफ़ साहब सां गॾु हुयव मुख़्तलिफ़ कैंपुनि में। जखरो आहे असांजो ई इलाइक़ो आहे, मुंहिंजो वास्तो ख़ैर प्रनाथन शाह सां आहे। उन करे मूं महसूसु कयो त तव्हां खां ज़रूरु मां कुझु वठां, ॼाण वठां। त उन सिलसिले में तव्हां ॿुधायो त अॼु छा डेवलपमेंट थी, कहिड़ी थियूं, कहिड़ा मामला थिया? महिरबानी अदा मुख्तियार। सभ खां पहिरियों त मां इहो चवंदसि छो त सॼी सिंध ॿुधे, पाकिस्तान में किथे बि को बि शयूं ॿुधनि या का तकलीफ़ थिए त यकीनन मूंखे हिकिड़ो इंसानियत नाते मुल्क जी बाशिंद जे हवाले सां मूंखे तकलीफ़ थिए थी। भई हिकिड़ी ॻाल्हि नेचुरल आहे त पंहिंजे ॻोठ पंहिंजे घर खे तकलीफ़ थींदी आहे त पोइ माण्हू खे वधीक तकलीफ़ थींदी आहे। ज़ाहिर आहे। सो असांजो ख़ैरतुन शाह दादू इहो 2010 में मुसीबत में आयो, तमामु घणो इहो थोरो क्लियर कजो, दादू ज़िलो या दादू शहर? न, मां दादू ज़िले जी ॻाल्हि थी कयां। मां शहर जी न, मां दादू ज़िले जी ॻाल्हि थी कयां। छो त ओवरऑल ॿारनि में दादू ज़िलो जोई जा खोड़ इलाइक़ा ॿुधा आहिनि, मेर जा ॿुधा आहिनि, ईअं त कोन्हे त को रुॻो हिकिड़ो दादू शहर जा आस पास जा खोड़ इलाइक़ा जेको आहे कटे जा ॿुधा आहिनि। पर मां दादू ज़िले जी ओवरऑल सॼी सिंध जी ॻाल्हि थी कयां। हिते असां दादू ज़िले जी ॻाल्हि कंदासीं त माण्हू ॾाढो भोॻियो आहे, अञा ताईं सिधाई कोन थिया आहिनि। त वरी ही जेका मुसीबत आई आहे त यकीनन असांखे तकलीफ़ त ॾाढी पहुती आहे, तमामु घणी पहुती आहे। पर हिकिड़ी मां सियासी वर्कर आहियां, उन करे मुंहिंजी पार्टी हुकूमत में बि आहे। मां उन वक़्त में बि शहबाज शरीफ़ पंजाब जो वज़ीर आला हो त तमामु घणी मदद कई हुई सिंध जे माण्हुनि जी, सॼी सिंध जे माण्हुनि जी। ऐं हिते असांजे हवाले सां दादू में जेको आहे सो हेल्प कई आहिनि। सुठी ॻाल्हि आहे हिकिड़े सूबे जो ॿिए सूबे त हिन वक़्तु शहबाज शरीफ़ साहिबु वज़ीर आज़म आहे, तव्हां पाण जेको आहे तमामु घणा ज़ीर आहियो, तमामु हर शइ ते तेज़ नज़र रखो था। तव्हां ॾिसो था त हर रोज़ किथे न किथे शहबाज शरीफ़ साहिबु जेको आहे सो ॿोध जे हवाले सां पंहिंजो किरदारु अदा करे रहियो आहे। सो सिंध जे हवाले सां बि तमामु घणो जेको आहे सो फ़िक्रमंद हो ऐं हुन चाहियो पियो त सभिनी माण्हुनि खे जेको आहे सो सेट कजे ऐं जिते जिते जेको आहे तबाही आई आहे उन्हनि खे सेट कजे। ॿारनि जे हवाले सां मां कल्ह जेको महसूसु कयो त ॿारनि सां हुननि जी जेका दिलचस्पी हुई त ॿार तालीम पिराइनि, ॿार बहितरीन तालीम पिराइनि, उन्हनि खे बहितरीन स्कूल मिलनि। कल्ह शहबाज शरीफ़ साहिबु मुराद अली शाह साहिब खे जेको चयो त तव्हां हिननि ॿारनि जे लाइ जेको आहे सो सिटी या जा को स्कूल नालो मूंखे वधे को बहितरीन स्कूल जो उहो तव्हां क़ाइमु कयो, मां तव्हांखे जेको आहे असां वफ़ाक़ता जी हेल्प कंदो, तव्हां हिननि खे स्कूल ज़रूरु ठाहे ॾींदो जेको ॿारनि सां ॻाल्हायूं। छो त जेकॾहिं ॿारनि जी असां हूअं ख़र्ची ॾियूं या ॿी का थोरी घणी मदद कयूं उन खां सही ॻाल्हि आहे। पर हींअर माण्हुनि वटि माण्हू बुख था मरनि पिया, खाइण जे लाइ ॾिसो न तव्हां खे अंग अखर बि तव्हांजे आॾो सभु शइ हूंदा त उन हवाले सां 25,000 रुपया बेनज़ीर इनकम जे हवाले सां हर माण्हू खे, जंहिंमें कुझु माण्हुनि शिकायतूं कयूं त असांखे 25,000 कोन मिलिया आहिनि। उन हवाले सां बि जेको आहे सो सख़्ती सां जेको आहे सो CM साहिब खे ऐं DC दादू खे चयो त बाबा ही सभिनी माण्हुनि खां जेके ॿुॾी विया आहिनि उन्हनि जा त कार्ड चेक करे ऐं सभिनी खे पैसा ॾियो, छो न था ॾियो? जॾहिं त असां इन हवाले सां 50 अरब ॾेई चुका आहियूं मुल्क में, सिंध में न। अच्छा, चवे थो त 50 अरब रुपया सॼे पाकिस्तान में ॾिना? पाकिस्तान जी ओके। त उहे ॾियणु खपनि ऐं
बाक़ी शयूं जेके आहिनि हिकिड़ो मां असल में ही जेका तव्हां सां ॻाल्हि ॿोल थिए थी त इहा ख़ुदि रुॻो मुंहिंजे लाइ न आहे पर सभु लखे माण्हू तव्हांखे ॿुधंदा छो त हिकिड़ी ॻाल्हि रुॻो मां जेका आहे उहा क्लियर कयां त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी हिकिड़ो पंहिंजी डेटा आहे न डेटा आहे उनजी इहा आहे त उन पंहिंजो जेके रजिस्टर्ड थियल आहिनि औरतूं वग़ैरह आहे पर हाणे मसइलो हिन वक़्तु इहो आहे त हींअर खैरपुरनाथन शाह जा लखे माण्हू अहिड़ा आहिनि जिन जा घर टही पिया आहिनि जिन खे हींअर खाइण लाइ कोन्हे कासमाबाद में वीचारा लॾे आया आहिनि कोटड़ी में आया आहिनि जामशोरे में आया आहिनि ख़ुदि तव्हांजे दादूअ में लॾे आया आहिनि उन्हनि उहे माण्हू अहिड़ा अच्छे कपिड़े वारा आहिनि जिन खे पंहिंजो कैंप में बि नथा रही सघनि तव्हां बिल्कुलु सही था चओ उहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां कीअं फ़ाइदो वठनि जेके उहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम उहे त वठनि वाक़ई कोन था उन्हनि जे लाइ इहो इहा ई तकलीफ़ त ॻाल्हि हूंदी आहे त जेके सुफ़ेद पोश आहिनि जेके हथ नथा टंगनि उन्हनि इहा ॻाल्हि तव्हां सिखण थो चाहियां न तव्हां सही था चओ बिल्कुलु हाणे इहे शयूं बि इंतिज़ामिया जे ॾाढो रखियूं वयूं त केतिरो फसल तबाही आई आहे केतिरा घर नथा आहिनि केतिरे कारोबार जो नुक़सानु थियो आहे केतिरो फसल थियो आहे उन्हनि खे पंहिंजे हिसाब सां कंहिं न कंहिं तरीक़े सां अकोमोडेट करिणो आहे उहे सॼी शयूं इंतिज़ामिया सिंध हुकूमत जे हवाले सां आहिनि त उहो कीअं थी उहो पंहिंजो किरदारु अदा करे उहो सॼो सिंध हुकूमत जे हवाले सां कंट्रीब्यूशन बिल्कुलु हूंदी कंट्रीब्यूशन कीअं न हूंदी बिल्कुलु कंट्रीब्यूशन हूंदी शुरू में असां जेको ॿुधोसीं त 70 अरब जेको आहे सो उन्हनि खे जे हवाले सां हो जंहिंमें कुझु माण्हू जेके मरी विया उन्हनि खे 10 लखनि जा चेकअप ॾिना विया ऐं उन्हनि जे हवाले सां ॿियो जेको आहे सो राशन या ॿियनि शयुनि जे हवाले सां उन्हनि जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि भला तव्हांखां मां थोरी पुछण थो चाहियां त मिसाल जीअं 2010 में बि खैरपुरनाथन शाह ॿुधी त उन वक़्तु ऐलान कयो वियो त जेकी शहर मुतासिर थिया आहिनि या जेकी शहर ख़ासि करे खैरपुरनाथन शाह जे लाइ वतन कार्ड जो फॉर्मूलो थियो हो जंहिंमें पहिरियां ₹1,00,000 थियो हो पोइ लख कोन ॾिनो 50,000 ॾिनो कंहिंखे 25,000 बहरहाल उहो अहिड़ो सिस्टम नथो थी सघे खैरपुरनाथन शाह जे लाइ या उहे इलाइक़ा जेके वाक़ई ॿुॾी विया आहिनि मिसलन असांजा घर आहिनि हज़ारे माण्हुनि जा घर आहिनि मां त मैडम तव्हां सां इहा ॻाल्हि अॼु शेयर थो कयां त खैरपुरनाथन शाह शहर में मां नाज़िम बि रहियो आहियां हज़ारे अहिड़ा माण्हू आहिनि जेके वीचारा पंहिंजो नालो बि नथा ॿुधाए सघनि उहे फ़ोनूं कनि था ऐं उहे मच्छी मानी वारा माण्हू आहिनि उहे सफ़ा हेठि वेही विया आहिनि त उन्हनि खे तव्हां छा था चओ असां पाण परेशान आहियूं पर असां पाण ख़ुदि बि मुंहिंजो घर वारो परेशान आहे त मां इहा ई ॻाल्हि कयां पियो त हींअर असीं इन क़िस्म जी मुहिम हलायूं था त भई खैरपुरनाथन शाह सॼो तालको ॿुॾी वियो आहे मुतासिर थियो आहे तव्हां हर ख़ानदान जे सरबराह खे लख रुपया वतन कार्ड वांगुरु अहिड़ो नालो खणी कहिड़ो बि ॾियोसि बहरहाल नाले सां ॿधल न आहियूं तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे बिल्कुलु ईअं थियणु खपे त जेको खैरपुरनाथन शाह थियूं त सॼो तालको ॿुॾी वियो आहे उन्हनि जे करे उनजे हर फर्द खे उहो न त जेके बेनज़ीर जा रजिस्टर बिल्कुलु अॻ में जॾहिं 2010 जूं मुंहिंजे ख़्याल में हुन वक़्तु में पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट सदर ज़रदारी जी तो इहे बिल्कुलु इहे सभु शयूं आहिनि उन्हनि खे घर ठाहिराइण जे हवाले सां आहिनि उन्हनि जी घर ठाहिराइण जे हवाले सां घर ठाहिराइण वारो या उन्हनि खे एकोमोडेशन इहो आहे रिहेबिलिटेशन इहो बाद जो मसइलो आहे पर हिन वक़्तु जेके माण्हू मिसाल हींअर घटि में घटि 40 खां 50,000 माण्हू कासमाबाद में अचे उहे मसवाड़े जी जॻहियुनि में रहिया आहिनि छो त उहे अहिड़ा माण्हू आहिनि जेके कैंपुनि में बि वीचारा नथा रही सघनि त सच पुछो त तव्हां अचो त मां तव्हांखे उहो ॾेखारियां त तव्हां पाण रोई वेहंदा
त हिकिड़ा माण्हू उहे वापारी तव्हां छा था सम्झो त इहे तकलीफ़ूं असां महसूसु नथा कयूं? जी 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 मां बिल्कुलु इहे सभु तकलीफ़ूं महसूसु कयां थी त कीअं जेको आहे सो बेरोज़गारी ऐं सॼो कारोबार बंदि थी वञे या रोज़गार बंदि थी वियो आहे उन सां एग्ज़ैक्ट बिल्कुलु बिल्कुलु ज़ाहिर आहे हिकिड़ो दुकानदार आहे जेको रोज़ानी कमाए थो आम माण्हू जेको आहे उहो त जेको आहे सो हलो कैंपुनि में वेही किथां न किथां उनखे मानी त मिले थी न घटि में घटि मुफ़्त जी। हाणे हिकिड़ो माण्हू आहे जेको 20,000 करे जी जी 20,000 रेंट किथां भरे उन खां पोइ राशन किथां वठे उन खां पोइ ॿिया तमामु घणा मामला आहिनि। बिल्कुलु तव्हां सही था चओ। हाणे छा आहे त इहे सभु शयूं सिंध हुकूमत वफ़ा कजे ॾाढो इहे शयूं रखे ख़ुदि हूअ पाण सिंध हुकूमत ऐं मिली करे इहे शयूं हल करणु खपनि। न पर सिंध हुकूमत माफ़ कजो तव्हां इतादी आहियो तंहिंजे करे मां ज़रूरी न आहे त तव्हां ते मां प्रेशर रखां पर मुंहिंजा जेके पंहिंजा व्यूज़ आहिनि त सिंध गवर्नमेंट वटि इन क़िस्म जो को बि मूंखे नथो अचे नज़र का स्ट्रेटजी का हिन वक़्तु मां हिकिड़ी ॻाल्हि कंदसि कुझु हुजे हाणे हुननि जो तरीक़ेकार छा आहे उहो पंहिंजी जांच पर हिकिड़ी चूंडियल हुकूमत त आहे न ज़िमेदारी हाणे हू कीअं थी करे त उहो त उन ते आहे त पाण जेकॾहिं ग़लति कंदी त उहो माण्हू उन्हनि खे उहो रेस्पॉन्स ॾींदा। तव्हां ज़िम्मेवार माण्हू आहियो मुस्लिम लीग जा ज़ाहिर आहे शहबाज़ शरीफ़ साहिबु तव्हांखे पर्सनली सुञाणे थो मियां साहिबु तव्हांखे सुञाणे थो त अॼु जेको आहे त उन सां कहिड़े क़िस्म जी ॻाल्हि ॿोल इन क़िस्म जी का ॻाल्हि ॿोल निकिती मां उहा तव्हां खां पुछण थो चाहियां तव्हांखे वरी बि ॿुधायां मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां असां पंहिंजे हिसाब सां पार्टी जी लीडरशिप खे लेटर बि लिखंदा आहियूं तजवीज़ूं ॾींदा आहियूं पर करिणो वरी बि सिंध हुकूमत खे आहे 18 अमेंडमेंट जे हवाले सां उहा ई उन्हनि खे उहा शइ घुर बि करे सघे थी वठी बि सघे थी। असां उन्हनि खे तजवीज़ूं ॾींदा आहियूं असांजे हथ में अख़्तियार कोन्हे मां पार्लियामेंट में न आहियां हिन वक़्तु बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे न असां पंहिंजी पार्टी जे लीडरशिप खे लेटर लिखी ॿुधाईंदा आहियूं त हीअ शइ थियणु खपे बहितर आहे। हाणे सभु शयूं सिंध हुकूमत मिली करे इहे सभु कुझु करे सघे थी उहो ई उनजे ई हुन में आहे। असां हिकिड़ा वर्कर आहियूं असां तकलीफ़ त महसूसु करे सघूं था पर असां तजवीज़ ऐं उहो ॾेई सघूं था इहो ई तव्हांखां अॼु पुछण थो चाहियां त इन क़िस्म जी का ॻाल्हि ॿोल अॼु निकिती PM साहिब सां या पंहिंजो DC सां या CM साहिब सां DC साहिब सां हिकिड़ो त मां तव्हांखे ॿुधायो स्कूल जे हवाले सां निकिती ॿियो हुननि जो त हिन वक़्त में हुननि जो जेको रिलीफ जो आहे उहो कीअं थो हले उन खां सवाइ जेको आहे सो केतिरो नुक़सानु थियो आहे हुनजो काथो सभु शयूं उहो ब्रीफ कनि पिया पर रश हुई घणी मूंखे थोरो कल्ह ॾींहुं बि लॻी वियो मुंहिंजे मथे खे चकर अची वियो उन जे करे मां थोरो परते बीठी हुयसि इहा शइ कोन्हे पर मां तव्हांजी इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ थी कयां त ईअं थियणु खपे ईअं थियणु खपे बिल्कुलु थियणु खपे असां इहे शयूं रखंदासीं बि पंहिंजे हिसाब सां उते रखंदासीं बिल्कुलु बिल्कुलु न मूंखे ख़बर आहे त तव्हां एक्टिव आहियो ऐं तव्हां जो सुठो किरदारु रहियो आहे अॻु में बि जॾहिं एक्स MP हुयव ऐं संजीदा क़िस्म जा आहियो तव्हां त तंहिंजे करे मूं मुनासिबु सम्झो त तव्हां सां जेके आहिनि सो अॼु मुतलिक़ का ॻाल्हि ॿोल थिए जेकॾहिं अञा का अहिड़ी का ॻाल्हि हुजे जेका असां ख़ासि करे खैरपुरनाथन जा जो इन करे नाला था वठूं त खैरपुरनाथन जा रुॻो असांजो शहर न आहे असां इन करे गॾु पर खैरपुरनाथन जा सच इहो आहे त सिंध सॼीअ में घणे में घणो जेको मुतासिर थियो आहे उहो खैरपुरनाथन छा थियो आहे। बिल्कुलु तव्हां हक़ीक़त इहा आहे सच त इहो आहे अॼु बि सिंध में अहिड़ो को बि शहर कोन्हे को जंहिंमें अॼु बि हज़ारे घर टही विया हुजनि हींअर बि 10 फुट पाणी बीठो हुजे। हा नुक़सानु थियो आहे बिल्कुलु थियो आहे तमामु घणो सॼी सिंध जो पर खैरपुर जो सां जहिड़ो हाल थियो आहे एटे ताईं 50 माण्हू मरी वञनि नांग बलायूं अहिड़ो मां सम्झां थो त ॿिए किथे बि न थियो आहे। सही था चओ तव्हां 100% सही ॻाल्हि आहे तव्हांजी बिल्कुलु कहिड़ो कोन थियो आहे। मुंहिंजो इहो ई आहे त उन्हनि माण्हुनि सभिनी माण्हुनि खे अकोमोडेट करणु खपे सभिनी खे ऐं उहे जेके सफ़ेद पोश आहिनि घटि में घटि उन्हनि जी जेका असां
ॻाल्हि रखणु खपे। हिते सभु आम माण्हुनि जी ॻाल्हि कनि था, उहे बि तकलीफ़ में आहिनि। खोड़ अञा ताईं अहिड़ा माण्हू बि आहिनि जिन खे अञा कुझु को टेंट बि कोन मिलियो आहे। एग्ज़ैक्ट, बिल्कुलु 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 आहे न, इहो सही था तव्हां चओ, बिल्कुलु हक़ीक़त आहे। न पर मां चवां थो त जेकॾहिं हींअर माण्हुनि खे हिन वक़्तु जेकॾहिं लख लख रुपया मिली वेंदो हिकिड़े घर जे सरबराह खे, त उनजो ई 2-2.5 महीना गुज़र सफ़र थी वेंदो। का मसवाड़ ॾींदो, को केॾे किराए पैसो को गेह वठंदो, को तेल वठंदो, को मिर्च वठंदो, को राशन वठंदो, का सब्जी वठी खाईंदो। बिल्कुलु तव्हां इहो सही था चओ। तव्हां जहिड़ा सुञाण माण्हू जेकॾहिं सिंध हुकूमत ते इहो शयूं प्रेशर रखनि था, ऐं ॾिसो त हिकिड़ी शइ वधाए बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जहिड़ो प्रोजेक्ट त वफ़ाक़ी हुकूमत वटि आहे न, त तव्हां भई उहा शइ बि रखण लाइ त सिंध हुकूमत रखंदी न। उहो जेको प्रोजेक्ट आहे, इहे शयूं अंग अखर हेतिरा आहिनि, हेतिरो ख़र्चु थींदो, हेतिरा ईंदा, सभु शयूं गवर्नमेंट रखंदी न। ॾाढो वफ़ाक़ जो सिंध गवर्नमेंट, वफ़ाक़ जे सूबाई गवर्नमेंट, वफ़ाक़ सां गॾिजी करे कमु कंदा हिक ॿिए सां। मैडम महिरबानी मां सारी तव्हांजी ॻाल्हि कटियां थी। माण्हू हाणे मां ॾिसंदी आहियां सोशल मीडिया ते, के चवनि 10 लख ॾियो, के 20 लख ॾियो। हाणे ॾिसो इहे शयूं ईअं कोन थींदियूं आहिनि। तव्हां जेकॾहिं माण्हुनि जी पॉपुलेशन जे हिसाब सां काथो लॻाईंदो त तमामु घणो ख़र्चु थींदो, जेको तव्हां ॿुधायो था हिन हिसाब सां। हिन वक़्तु माशियातूं मुल्क जूं एतिरियूं बहितर कोन्हनि के सभिनी शयुनि खे नज़र में रखंदी सभु शयूं कबियूं आहिनि। सो मां चवां थी त भली सुञाण माण्हू अॻियां अचनि, अची इहे शयूं रखनि। सिंध हुकूमत जे ॾाढो सुञाण माण्हुनि जी हालत इहा आहे त मां हेॾो एक्टिव माण्हू आहियां, DC साहिबु हैदराबाद जो फ़ोन खणण लाइ तयारु कोन्हे। कल्ह जामशोरे में जेको आहे DC मुज़ाहिरो कयोसीं, उते DC फ़ोन खणण। असांजो ब्यूरोक्रेट जेको सिंधी ब्यूरोक्रेट आहे उहो मुकमल लातालुक आहे, लापरवाह आहे। उहो आहे वॾेरे जे ॾाढो ज़िम्मेवार पंहिंजो ऐं चीफ मिनिस्टर जे ॾाढो। ज़ाहिर आहे त उहो तव्हां असांजे ॾाढो ज़िम्मेवार कोन्हे को मैडम। इहा हिकिड़ो सच आहे जेको पाण खे क़बूल करणो पवंदो। तंहिंजे करे असांजो वसीलो आहे ही थोरो घणो सोशल मीडिया ऐं ॿियो इहो अख़बार। मुंहिंजो मतिलबु बि इहो ई आहे त सोशल मीडिया ते पर हक़ीक़त ते मुबनी कनि। कुझु माण्हू मां ॾिठो आहे मां तॾहिं त उनजो अमाउंट फ़िलहाल इहो ॿुधायो न त भई फ़िलहाल तव्हां माण्हुनि खे लख लख रुपया ॾियो, अहिड़े सिस्टम जे ज़रिए ॾियो जीअं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे, त उन जा हाली महीनो ॾेढ गुज़री वेंदो। छो त पाणी जे निकिरण में अञा महीनो ॾेढ लॻंदो ऐं उनखां पोइ गंद किचिरो खेर पलातनि जा में इहो पाणी लहंदो। वरी उनखां पोइ इहे घर टथल वरी माण्हू वेंदा। इहो सूर तॾहिं थींदो आहे जॾहिं धक ठरंदा आहिनि माण्हूअ खे फ़िलहाल। हा, तंहिंजे करे ही माण्हू जॾहिं वेंदा त हिननि जा सूर अञा वधीक पैदा थींदा। त पर उन्हनि वटि कुझु 5 रुपया हूंदा त हू कंहिं कर्ज़ी खे ॾींदा, कंहिं दुकानदार खे ॾींदा, को किथां गिहु वठंदा, को किथां तेल वठंदा, किथां को कीअं वठंदा। तो मैडम तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं वरी कचहरी कंदासीं। महिरबानी तव्हांजी, थैंक यू।